तनमन साफ़ यूट्यूब चैनल जा मोअज़्ज़ज़ नाज़रीन अस्सलाम वालेकुम। रजब जे बाबरकत महीने जी 27 रजब जी राति जंहिंखे शब मेराज बि चयो वेंदो आहे तमामु घणो अफ़ज़ल आहे। उन राति जूं तमामु घणियूं फ़ज़ीलतूं आहिनि। उन राति में जेका बि इबादत कजे उनजो तमामु घणो अजुर अता थींदो आहे। उन राति जे हवाले सां हिकु हदीस पढ़ंदासीं। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, रजब में हिकु राति आहे जो उन में नेक अमल करण वारे जे लाइ 100 साल जे नेकिन जो सवाबु लिखियो वेंदो आहे ऐं उहा रजब जी 27वीं राति आहे जेको उन में 12 रकातूं अहिड़ीअ तरह पढ़े जो हर रकात में सूरत फातिह, अलहम्द शरीफ़ ऐं का बि हिकु सूरत ऐं हर 2 रकातुनि ते अतिहात पढ़े ऐं 12 रकातूं पूरियूं थियण ते सलाम फेरे उन खां पोइ 100 भेरा सुबहानल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर पढ़े ऐं 100 भेरा अस्तग़फ़ार जेका बि अस्तग़फ़ार यादि हुजे ऐं 100 भेरा दुरूद शरीफ़ पढ़े। दुरूद बि जेको बि यादि हुजे कहिड़ो बि दुरूद शरीफ़ पढ़ी सघिजे थो ऐं पंहिंजे दुनिया व आख़िर जे मुतलिक़ जंहिं शइ जी चाहे दुआ घुरे ऐं सुबुह जो रोज़ो रखे त अलाह पाक उन जूं सभई दुआऊं क़बूल फ़रमाईंदो सवा उन दुआ जे जेका गुनाह जे लाइ। अलाह पाक जे बारगाह में इहा दुआ था घुरूं त अलाह तबारक व तआला जल शानहू असां सभिनी खे हिन बाबरकत राति में वधि इबादत करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं असांजे इबादतुनि खे पंहिंजे दरबार में क़बूल मक़बूल फ़रमाए। आमीन सुमा।